पैसा आंदा थी? आंदा था घणे वटि? पक्का थम त पूरा हूंदा। मां त तोखे तुंहिंजे बैठक ते जी पैसा ॾेई वञा हा, तो मूंखे हिते अचण जो चयो। त मूं अहिड़ा कम खुलम खुला न आहिनि कबा। मूंखे हिकिड़ी ग़लती थी वई हुई, हुनजे करे तोसां हिते मिलण मुनासिब समझा। मूंखे सम्झ में नथो अचे त तुंहिंजो मतिलबु छा आहे? त मूं सम्झो त बेगो मिड़ई मोगो मटर आहे, हुनखे लालच ॾेई मिड़ई कम कढी वेंदसि। पर हुन वञी पंहिंजी ज़ाल बसरा सां ॻाल्हि कई। बसरा ॾाढी चालाक औरत आहे। हुनखे मूं ते शक पइजी वियो आहे, हुनजे करे हू मुंहिंजी औताक ते बि आई हुई। हा त इहा ॻाल्हि आहे। ख़ैर मुंहिंजो छा, इहो त तुंहिंजो कमु आहे। मूं पंहिंजो कमु करे छॾियो, हाणे तूं जल्दी वारो कमु कर। बसि तूं दिलि जाए कर, देरि कान थींदी। तुंहिंजो कमु हाणे जल्दी थी वेंदो। ठीकु आहे, हाणे मां हलां। सदाईं कर। अची वई सतन शैताननि जी नानी। छा थियो थी अदा पलिया? पंहिंजे मुंहं थो पियो ॻाल्हाए। बसरा तोखे पियो चवां त भली भली करे आई आहीं। ख़ैर हूंदी अदा पलिया, ख़ैर हूंदी, पर ॾे त हवाल। तो वारो घर बीठो हाणे वात वांगुरु ख़ाली लॻो पियो आहे छो? सरीना वई आहे पाणी भरण, मीरा गॾु अथसि। बाक़ी हे नंढियूं ममड़ियूं ससु ऐं आलिया उहे वयूं आहिनि पाड़े में, शायदि को कमु हुन ॼाण मोटियूं। हा, पर अदा पलिया मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे। अलाह ख़ैर करे, अलाए कहिड़ी ख़बर आंदी अथई? अदा बसरा जहिड़ी कचे तहिड़ी फकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया। मूंखे अची था ख़बरूं ॾियनि, मां ख़बरूं तव्हां ताईं थी पहुचायां। ॿुधाए भला, ख़ैर त आहे न? अञा ताईं त ख़ैर आहे, पर कुझु थियण वारो आहे। हिन ॻोठ जा सितारा गर्दिश में, को सितारो केॾांहुं पियो वञे त को केॾांहुं पियो वञे, को अंदर पियो वञे त को ॿाहिरि पियो वञे, को ॿाहिरां अंदर थो अचे त अंदरां ॿाहिरि थो वञे। साख वटि बसरा, तुंहिंजो हिकिड़ो अखर बि मूंखे सम्झ में कोन आयो। ओ अदा हाशिम खे घुराए, शहमीर जी अखि ककड़ी पई ॾिसां, ईअं न थिए त को ॿारणु ॿरे। अदा मूंखे शक पइजी वियो शहमीर खान ते, त उते तव्हांजा दुश्मन पिया था अचनि। इन करे मां ओताक में बि घिरी वियसि। ॾिसण में कुझु कोन आहे, पर कुझु निशान मिलिया। अदी बसरा, इन्हनि सितारनि जी गर्दिश खे हाणे पियो मां सम्झां। तो वारी ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई। त पोइ करे न मिलो। चङो अदा, हाणे मां हलाए। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी फकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया।
जड़ी मुछूं टंगियूं खट ते चढ़ियो वेठो आहे। अठूं ॾींहं थियो आहे खट चिनी छॾी। ॿाहिरि छो नथो वञे पियो? तूं सही माण्हू न आहीं बसरा। ॿाहिरि छो वञा? शमीर खान लठ खई वेठो आहे, उनखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे। वाह टिजणा, शमीर कोन्हे ॿाहिरि। वञ वञी ॿनिन तो चकर हणी अच, ॾिसी वाइसी अच त छा थो वए वापरे। सरदार शाह ज़मान तुंहिंजे आसरे ते बनियूं छॾे वियो आहे त सार संभाल लहंदो। तूं आजो न दुश्मन खे भउ न सजण खे आसरो। सरदार शाह ज़मान बागारे बंगले ते आहे, मां केॾां वञा? मां शमीर खान खां ड्रिजां थो, पर शमीर खान सही माण्हू न आहे। मूंखे पैसा ॾे त मां शमीर खान खे ॾेई अचां, न त वरी बि मूंखे मारींदो। लालची ज़ाल हिकिड़े 1000 एकरे मुड़स माराईंदीअ छा? पैसा त वापसि मां बि कोन ॾींदसि। बाक़ी जे तूं शमीर खान जे हथों मरी वए त पोइ मिड़ई ख़ैर आहे। पछताईंदीअ बसरा, पछताईंदीअ। मूं जहिड़ो मांडल मार्केट में कोन मिलंदी। मां मार्केट में आखिरी पीस हुयसि। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके, मूंखे तो जहिड़ो मांडोल खपे ई कोन। पोइ बि मां ॿाहिरि कोन वेंदुसि। शमीर खान जा पैसा ॾे त मां खेसि वापसि मोटाए ॾेई अचांसि। जे न पोइ मां ॿाहिरि वेंदुसि ई कोन। तूं न मुड़ंदे। बस बस रकास माई, छॾ मूरीअ खे। मां वञा थो ॿाहिरि ख़ुदकशी करण। घर खां ॿाहिरि निकरण ऐं ख़ुदकशी करण में को फ़र्क़ु आहे छा? हाणे हलो वञ। ठीका बेटिया, सॼो ॾींहुं वेठो आहे अकेला ॾो। तोखे ॾिसी ॾिसी मुंहिंजूं त अखियूं बि ख़राब थी पयूं आहिनि। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके, मोटा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया। दरिया खान, असांजा लिंग लोह जा थई। रिज उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं तोखां पलांत कंदासीं, पोइ तुंहिंजो हशर कहिड़ो थींदो? फिलहाल तो पाजी हयाती जो है हाशिम खाना जिंदा बची वे तो पोइ ॾिसंदासीं तुंहिंजे हिनया औलाद खे। दरिया खान, मुझे मरण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। छो त अॼु ताईं दुनिया जे कंहिं बि कारखाने में उहा बंदूक ई न आहे ठही जेका हिन हाशिम खे मारे सघे। फिलहाल त तोखे मुंहिंजा हमराह उन्हीअ बुख में मारींदा। तो जहिड़े फज़ूल मां गोली ख़र्च हरगिज़ न कंदुसि। कॾहिं बि वॾो आहे, उहो असांखे कॾहिं बि क़ैद नथो करे सघी। जेकॾहिं असां 24 कलाकनि जे अंदरि ॻोठ न पहुतासीं, असांजा हमराह जे ॻोठ खे कब्रिस्तान बणाए छॾींदा। तूं केतिरो वर्ष मां जा हमराह बोले ॾिसां शाह ज़मान तोखे हितां कीअं थो आज़ाद। लेला बहादुर खान और दिलावर आया। दिलावर, कच्चे जो दिलावर। शींहं खे क़ैद करण वारा पाण ई खतरे में हूंदा आहिनि। शाह ज़मान वहां जो साथ बंदूक ऐं कारतूस वारो आहे। जॾहिं कारतूस असांजे कब्ज़े में आहे त पोइ हू ख़ाली बंदूक छा कंदी? हिननि जी तकरीर छो था ॿुधो? कयो न रत में ॻाढ़ो त बक बंदि कनि। त वॾो गप जो गुॾो। दरिया खान मौजनि जो नालो आहे, जेके मौजूं जबलनि खे बि ॾाहे छॾींदो आहे।
हाणे मरो उन्याई बुख तो इनखे जो निंदा मारो ही हिकड़ो खत्म। अम्मा 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 अदी ससी मीरा छा थियो असलम ॿुधाए न छा थियो आहे? अम्मा होटल ते माण्हू ॻाल्हियूं पिया कनि त हाशिम ऐं दिलावर खे दरिया खाना कैद करे छॾियो आहे। गिदड़ कॾहिं शींहं खे कैद नाहिनि करे सघंदा। अम्मा होटल वारो चवे थो त पतो सां माण्हू अची वियो आहे। ज़ाल मुड़ुस खे थी डोड़ाए उहो बिलीअ खे थो डोड़ाए ऐं गिदड़ शींहं जो शिकार था कनि। अलाह ख़ैर कंदो। बाबा केॾांहुं वियो आहे? उन खां पुछी करे पक त कजे। बाबा त बाग वारी बनी ते वियो आहे सरदार शाह ज़मान ॾे। सिजल थे खां अॻु में त मोटी कोन सघंदो। पुट असलम तूं वञी जल्दी बसरा खे वठी अच, उनखे सॼी ख़बर हूंदी। हाँ मां वञा थो। जेकॾहिं बाबा सरदार ॾांहुं वियो आहे त पक कुझु न कुझु थियो आहे। मां अदा जावेद ॾांहुं थी वञा, चवांसि थी त जांच करे अचे। न छोरी ॿाहिरि पेर न पाए जाए, बसरा अचे त उन खां था पुछूं। हाय अल्लाह असांजे घर खे कंहिंजी नज़र लॻी वई। चाची तूं फिकर न कर, चाचो हाशिम दरिया खान खां ॾाढो आहे। मां सुञाणा थी हिननि गिदड़नि खे। हे गिदड़ ई आहिनि जेके पंहिंजे डर ते बि शींहं नथा थी सघनि। जरी न करे त करे छा? मुंहिंजो त साह थो वञे। कोई मूंखे ॿुधाए त सही त मुंहिंजो हाशिम कंहिंजी आरी में अची वियो। चाची इहो रोज राड़ो न कर, अञा अफ़वाह ॿुधी अथई। अलाह कंदो त इहो कूड़ हूंदो। अदी चाचा हाशिम सां गॾु अधा दिलावर बि आहे। थी सघे तो घुमण जे ख़्याल सां कचे ॾांहुं हलिया विया हुजनि। मतां माण्हुनि ईअं ई हुल हलायो हुजे। जावेद पुट शुक्र थियो जो तू मिली वियो। खेर त आहे चाचा, तूं ॾाढो घबरायल आहीं। हाशिम ऐं दिलावर खे दरिया खान वारा खंबे खणी विया आहिनि। केॾां? ख़बर न आहे, वधीक सरदार शाह ज़मान ॾांहुं हली पुछूं था। चाचा घबराए न, दरिया खान खे हाणे चीण जे लाइ घणा ॾींहं कोन मिलंदा। हाशिम ऐं दिलावर में हथ विझी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। तव्हां हलो, मां बि अचां थो सरदार साईं जे बंगले ते। ठीकु आहे, तू जल्दी अची। सरदार साईं शबीर खान खे बि न्यापो मोकिलियो आहे। छा? शमीर खान खे बि सरदार साईं घुरायो आहे? हा, हू त दरिया खान वारनि सां मिलियल आहे। तव्हांखे इहा ख़बर न आहे? मूंखे त लॻे थो हिन कम में शमीर जो हथ हूंदो। हा जावेद पुट, इहा ख़बर आहे। इन करे त सरदार साईं शमीर खान खे बि घुरायो आहे। चाचा तूं परेशान न थी, तव्हां बि हलो, मां बि अचां थो। ठीकु आहे। अरे बेगा नाच न डारे सर, मूंखे कसम आहे सभिनी पीरनि फ़कीरनि जो तोखे तुंहिंजा पैसा सभु मोटाए ॾींदुसि। टके टके जो हिसाब ॾींदोसांइ, तूं 4 ॾींहं मोहलत ॾे। अरे मोहलत जा सका नाच। आयो आयो बेगो आयो, मार खाइण आयो। जी नंढा सरदार, पंहिंजो जूतो लाहे शुरू थींदे मां बूट घरां खणी अचां। अरे मां वांदो न आहे जो रोज़ रोज़ तोखे मां मोचड़ हणंदुसि।
माना तो मुचड़ा मुता माफ। हाँ बेगा तू सफ़ा सही माण्हू आहे शमीर खान। बस बेगा मूंखे इहो ॿुधाए त इहे सभु ॻोठ वारा केॾांहुं था वञनि? ख़ैर त आहे? केरु न आहे नंढा सरदार, सभिनी खे सरदार साईं बंगले ते घुरायो आहे। छा थियो आहे? कहिड़ी क़यामत अची वई आहे जो सॼो ॻोठ थरथले में अची वियो आहे? बाबला आशुम ऐं दिलावर खे दरिया खान वारा अॻुवा करे विया आहिनि। इहो त ॾाढो सुठो थियो। लथो ॻोठ त ॾचो, पर हाणे तूं वञी छा कंदे? एॾो को मुड़ुस माण्हू आहे छा जो तूं वञी दरिया खान सां वढ़ंदे? नंढा रेस मूंखे त सरदार साईं जो हुकुम थियो आहे त ओताद ते पहुच। अस्सलाम वालेकुम शमीर खान। वालेकुम सलाम। भले ॿुध त सही, ही बेगो छा पियो चवे? हाशिम ऐं दिलावर अगवा थी विया आहिनि? तॾहिं चाचा साईं सभिनी खे बंगले ते सॾायो आहे। ओए हम सरदार साईं जे सॾ ते हलंदो? मां को हुनजो नौकर आहियां छा जो मूंखे सॾाए अथसि? हल तूं। मर्ज़ी जा मालिक आहिनि। छागाला शमशाद बेगम अॼु हिन ख़ुशीअ जे ॾींहं ते मुंहिंजो मुंहुं छो सुलियल आहे? छाजी ख़ुशी? कहिड़ी ख़ुशी? कहिड़ो तूं हचदा मोटी आयो आहीं जो ख़ुशियूं कयां? समझ त मूं सरदार शाह ज़मान जूं ॿई ॿाहूं वढे छॾियूं आहिनि। हे सरदार खे मूं लूलो लंगड़ो बणाए छॾियो आहे। माण्हुनि खे ईज़ा ॾेई ख़ुशि थियण वारो हिकिड़ो शख़्स तूं आहीं, ॿियो शैतान। मां त माण्हुनि खे ख़ुशियूं ॾेई ख़ुशि थींदी आहियां। भले दिल्ली सत कुआ खाई हली आहे हजत। अरे शैतान जी नानी त तूं आहीं। चङो चङो ॿुधाए मूंखे कहिड़ी खेप खटे आयो आहीं? इन्हीअ सरदार शाह ज़मान जा ॿई वाठा हाशिम ऐं दिलावर मुंहिंजे क़ैद में आहिनि। हाणे इहो सरदार मूं वटि ईंदो, मिंथूं कंदो, वाॾाईंदो, पर मां खेसि छुॾा हणी ॿाहिरि कढी छॾींदुसि। घणो ख़ुशि नथी ख़ुशि, ग़लत फहमी में आहीं। हा सरदार वटि माण्हुनि जी खोटी न आहे। उहे ॿ विया त छा थी पियो? सरदार शाह ज़मान तो वटि कोन ईंदो। तोखे कहिड़ी ख़बर? हाणे ॾिसजांइ सरदार शाह ज़मान खे मां कहिड़ियूं थो बहुमतियूं बणायूं। हमारो ही हिकिड़ो ख़तम। पहले पंहिंजो घर त संभाल। ख़बर अथई थियो छा आहे? छा थियो आहे? घर खे संभालण जे लाइ तूं जो वेठी आहीं। वॾेरा घर मां चोरी थी वई आहे। चोरी? हाँ चोरी? साबित दरिया खान जे घर मां? मुंहिंजे दर में अहिड़ो को चोरी पैदा नाहे थियो जो दरिया खान जे घर में घिड़ीअ चोरी करे वञे। न वॾेरा जेको तो उन ॾींहुं पैसा ॾिना हुआ न तिजोरी में रखण लाइ, उहे पैसा तिजोरी में आहिनि ई कोन, गुम थी विया आहिनि। मतलब त चोरी थी विया? पैसा गुम थिया आहिनि त ज़ाहिर चोरी थिया हूंदा आहिनि। जिन भूत त न आहिनि जो गुम थी विया हूंदा। पूरा 5 लख सभई चोरी थी विया। भला साख ॾियां तोखे? चवां थी न त पैसा गुम थी विया आहिनि। शमशाद बेगम इहो को ॿाहिरीं चोर आहे, हिन घर जो चोर आहे। पाण वञी जांच कर। मुंहिंजो कमु हो तोखे ॿुधाइण।
सो ॿुधाए छॾियो। तो वॼाए छॾियो शमशाद। पूरा 5 लख रुपया घर मां खॼी विया। मूंखे ख़बर कान्हे। कसम सां शमू मुर्सी वारो कमु कयो अथई। मूं त सम्झो त हाशिम ऐं दिलावर वारा अॼु असांखे ख़तम करे छॾी अथव। इन जानून भागे में भी हाल कोन्हे। बंदूक हथ में हुयसि पोइ बि वात पटे पियो हुअसि। अड़े ॾिसी थो त दुश्मन साम्हूं गोलियूं हलाईंदो थो अचे त थोकी सां सिधी सीने वारी गोली। रेसन अड़ा मां छा कयां? पोच तो मथा अची विया। हथां न मुंहिंजी बात रखा न। मुर्स तो खॾो न त गप जो गुॾो। जीअं ई फायरिंग जा आवाज़ ॿुधमि त हथियार लोड करे रस्ते ते बीही रहियसि। जीअं ई हमराह ने मूंखे ॾिठो न कयूं पोयां पेर मथां वरी तव्हां बची वियो। हाणे नाशिम खे ख़बर पई हूंदी त दुश्मन छा आहे। रेसन अड़ा छमो मञे न मञे हिम्मत मूं बि सुठी कई। हा जानू जहिड़ो बि तुंहिंजो हाल हो तो सुठो निभाए। वठ न ॻाल्हि खे बाद रखा न त सरदार शाहज़मा जे मुठीअ में असांजा हथ आहिनि। हा शमो ये समझ त शाहज़मान जो साह हाशिम ऐं दिलावर में ऐं उहे ॿई असांजे हथ में आहे। जेॾी महिल बि दिलि चवंदी त मुंडी मरोड़े विझ। साहो सदको कया सभिनी ते वेठे हिक ॿिए खे पिया सभई फुंड आयो। तव्हां हीअं कयो मूं हीअं कयो। होॾां वॾेरी तव्हांखे यादि पई करे। गुलाबी अदी मूंखे पे याद करे या बाद रखा साहो सदको कया वटिनी के चयो मां ऐं तूं जानू वञी घर मर फुट बीठियूं ई बस जे। अचो तव्हां मुंहिंजे पोयां।